आवाज़ टीवी पारां 4 डिसंबर ते सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सॼी सिंध में सकाफ़ती सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। बुकेरा शरीफ़ में बि मच कचहरी मुनक़िद कई वई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करियो आहे अमानुल्लाह खोखर। सिंध जे तारीख़ी शहर बुकेरा शरीफ़ जंहिंखे अधु मुल्तान पुण सॾियो वेंदो आहे, तारीख़ी शहर बुकेरा शरीफ़ में कमरानी बिरादरी तरफ़ां सिंध सकाफ़त जी सूंह सम्झी वेंदड़ मच कचहरी जो प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें वॾी तादाद में सिंध सां मुहबत कंदड़ ऐं सकाफ़त सां प्यार रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। मच कचहरी जा मुख्य मेहमान सिंध जा मशहूर ज़मींदार हाजी मीर मोहम्मद खोखर ऐं संदसि भाउ आफ़ताब अहमद खोखर शिरकत कई, जिन्हनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठनि में सी बि वरंदो आहे, पोइ संगत साथ जी जेको आहे मच ॿारे पाण में कचहरियूं कंदा, पर हाणे इहो वरी काफ़ी वक़्त खां वठी हिकिड़ो कल्चर जो बि हिसो आहे। उन में रुगो कचहरी सां गॾु पोइ राग रियाण बि थिए थो। तयारी जो सिलसिलो शुरू थींदो आहे त तव्हां सभिनी खे ख़बर आहे जेको आहे सो मच कचहरियूं पंहिंजूं सिंध में थींदियूं आहिनि ऐं रातूं वॾियूं ॾींहं नंढा। त उन हिसाब सां ही शुरूआति थी आहे अॼु असां बुकेरा शरीफ़ मां पहिरीं, ऐं इंशाअल्लाह ताला हाणे जीअं पहुती सी वधीक थींदा पोइ इहो सिलसिलो जेको आहे हलंदो रहंदो। इन लारनि जी महिरबानी जेके हिन ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहिनि, तमामु ख़ुशी थी आहे घणी। जीअं असांजो हिकिड़ो ईद जो ॾींहुं थिए थो, असां हिन ॾींहं खे बि ईद वारे ॾींहं जे हिसाब सां मल्हायूं था। जॾहिं त आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पुण पेश कया विया। मच कचहरी में सिंध जे भलोड़ फनकार ज़ुल्फ़कार ख़ासकेली क़ौमी ऐं सूफ़ी सिंधी गीत ॻाए महफ़िल में मौजूदु माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। ॿिए पासे सिंध जे मशहूर मुरली नवाज़ फ़क़ीर वहल भील मुरली ज़रिए मुख़्तलिफ़ धुननि जा सुर कढी दाद वसूल कयो। कैमरामैन आबिद अली सां गॾु अमानुल्लाह खोखर, आवाज़ टीवी, बुकेरा शरीफ़।